अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध जे पाणीअ ते थींदड़ कब्ज़ागीर पॉलिसियुनि बाबति नाम्यारो लेखक अमीर बंभरो लिखे थो, पाणी सिंध लाइ हयाती जियां अहम वसीलो आहे, पर अफ़सोस जो पाकिस्तान जे क़याम खां वठी सिंध खे पंहिंजे जाइज़ पाणी जे हिसे खां महरूम रखण जूं साज़िशूं हलंदियूं रहियूं आहिनि। पंजाब ताक़त ऐं वसीलनि ते कब्ज़ो ॼमाइण वारी पंहिंजी रिवायती रवश ते क़ाइमु आहे। सिंध जे पाणी ते हथ साफ़ करण लाइ मुख़्तलिफ़ मनसूबनि वसीले नाजाइज़ फ़ैसिला मढ़िया आहिनि। हिन मज़मून में असां तफ़सीली जाइज़ो वठंदासीं त कीअं पंजाब सिंध जे हिसे जो पाणी चोरी करे थो, कहिड़ा मनसूबा उन लाइ जोड़िया विया ऐं सिंध जे पाणी जे तहफ़ुज़ लाइ कहिड़ियूं हिकमत अमलियूं इख़्तियार करणु घुरिजनि। सिंध जे पाणी ते पंजाब जे नाजाइज़ कब्ज़े जो तारीख़ी जाइज़ो। पाकिस्तान ठहण खां अॻु बि सिंधु दरिया जो पाणी हिंदुस्तानी इलाइक़नि मां वही सिंध ताईं पहुचंदो हो, पर 1947 खां पोइ जॾहिं पाकिस्तान वजूद में आयो त पंजाब आबी वसीलनि ते मुकमिल अजारादारी क़ाइमु करण जी रिथा ते कमु शुरू कयो। सिंधु दरिया जेको सिंध जी ज़रई मैशत जी शहरग आहे, उन ते लॻातार नवां बैराज ऐं डैम ठाहे पाणी जे वहिकरे खे पंजाब जे हक़ में फिराइण जूं कोशिशूं कयूं वियूं। 1945 जो मुआहिदो। बरतानवी दौर में 1945 में पाणी जी विरासत ते सिंध ऐं पंजाब विच में मुआहिदो थियो, जंहिं तहत सिंध जे ज़रई ज़रूरतनि खे तस्लीम कंदे उनखे पंहिंजो हक़ ॾिनो वियो। पर पाकिस्तान ठहण खां पोइ पंजाब उन मुआहिदे खे नज़रअंदाज़ करे पाण खे वधीक हिसो ॾियण लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा इख़्तियार कया। इंडस वाटर ट्रीटी 1960। 1960 में वर्ल्ड बैंक जी मदद सां पाकिस्तान ऐं हिंदुस्तान विच में पाणी जी विरासत बाबति इंडस वाटर ट्रीटी ते सहियूं थियूं। हीउ मुआहिदो बज़ाहिर हिंदुस्तान ऐं पाकिस्तान विच में पाणी जी विरासत लाइ हो, पर उनजो असुलु नुक़सानु सिंध खे थियो, छो त पंजाब सिंधु दरिया मां पंहिंजो नाजाइज़ हिसो वधाए वरितो ऐं सिंध जी ज़राइत खे बेहदि नुक़सानु पहुतो। पंजाब तरफ़ां पाणी चोरी करण जा अहम मनसूबा। चश्मा जहलम लिंक कैनाल। हिन कैनाल वसीले पंजाब सिंध जे पाणी खे चोरी करण लाइ हिकु नओं रस्तो ठाहियो। हीअ मनसूबो सिंध जी मुखालफ़त बावजूदु ज़बरदस्ती मुकमिल कयो वियो, जंहिं करे सिंध जी ज़राइत खे सिधो सओं नुक़सानु थियो। सिंध जी ज़राइत ऐं माहौलियात ते पिणु असर पिया। कालाबाग डैम। कालाबाग डैम जो मनसूबो सिंध लाइ तबाही जो पैगाम हो, छाकाणि त उन ज़रिए सिंधु दरिया जो पाणी पंजाब जे कंट्रोल में अची वञे हा। सिंध, बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जी सख़्त मुखालफ़त सबबु ही मनसूबो रुकिजी वियो, पर पंजाब अॼु बि उनखे बहाल करण लाइ कोशिशूं करे रहियो आहे। भाषा डैम ऐं ॿियनि मनसूबनि ज़रिए पाणी जे कंट्रोल जूं साज़िशूं। भाषा डैम, दासू डैम ऐं ॿियनि मनसूबनि जी आड़ में पंजाब पंहिंजे पाणी जो ज़ख़ीरो वधाइण लाइ सरगर्म रहियो, जॾहिं त सिंध जी ज़रई मईशत खे मुकमिल तौर ते तबाह करण जा मनसूबा जोड़िया विया। सिंध ते पाणी जी खोट जा असर। ज़राइत जो तबाह थियणु। सिंध जी मईशत जो वॾो हिसो ज़राइत ते ॿधलु आहे। जॾहिं पाणी न मिलंदो त ज़राइत सुकी तबाह थी वेंदी, जंहिंजो असरु हज़ारे ख़ानदाननि ते पवंदो। सिंध में कणक, चांवर, कमंद ऐं ॿियनि फसलनि जी पैदावार घटिजी रही आहे, जेको मुस्तक़बिल लाइ इंतिहाई ख़तरनाक इशारो आहे। माहौलियाती तबाही ऐं पाणी जो लूणियाठो थियणु। पाणी जी खोट सबबि सिंधु दरिया जो पाणी अरबी समुंड ताईं न पहुचण करे समुंड जो लूण वारो पाणी ज़मीन में दाख़िल थी रहियो आहे, जंहिं करे ज़रई ज़मीन बंजर बणिजी रही आहे। ठटो, बदीन ऐं सिजावल ज़िलनि में हीउ मसइलो इंतिहाई ख़राब थी चुको आहे। माहीगीरी जी सनत खे नुक़सानु। केटी बंदर, शाह बंदर ऐं ॿियनि सामुंडी इलाइक़नि में पाणी जी खोट सबबि माहीगीरी जो कारोबार ख़तमु थी रहियो आहे, जंहिं करे हज़ारे मुहाणनि जो गुज़र सफ़र मुश्किल थी पियो आहे। सिंध खे पंहिंजे हिसे जो हक़ हासिलु करण लाइ हिकमत अमलियुनि जी ज़रूरत। दोरियासन फोरम ते मामिलो उथारणु। सिंध खे आलमी फोरमनि ते पंहिंजे पाणीअ जे हक़नि बाबति आवाज़ु उथारणु घुरिजे, जीअं आलमी दबाव वधे ऐं पंजाब जी नाइंसाफ़ी खे रोकण लाइ क़दम खंया वञनि। नए पाणी विर्छ मुआहिदे जी घुर। 1970 में ठहंदड़ वाटर अपॉर्चमेंट अकार्ड ऐं 1991 जे पाणी विर्छ मुआहिदे ते नज़रसानी करणु घुरिजे, जीअं सिंध खे पंहिंजो जाइज़ हिसो मिली सघे। अदालती कार्रवाई ऐं एहतजाज। सिंध जी अवाम खे
पंहिंजे पाणी जे हक़नि लाइ अदालतनि ऐं ॿियनि क़ानूनी इदारनि जो दरवाज़ो खड़काइणो पवंदो। उन सां गॾु सियासी पार्टियुनि, क़ौम परस्त धुरियुनि ऐं समाजी तनज़ीमुनि खे गॾिजी मुसलसिल एहतजाज करणु घुरिजे। पाणी जी बहितरीन विरछ लाइ जदीद टेक्नोलॉजी जो इस्तेमालु। पाणी खे पंहिंजे आबपाशी वारे निज़ाम खे बहितर करण लाइ जदीद तरीक़ेकार इख़्तियार करणो पवंदो, जीअं पाणी जी बचति कई वञे ऐं ज़रई पैदावार वधाए सघिजे। सिंध जो पाणी सिंध जो बुनियादी हक़ आहे, जेको पंजाब पंहिंजी ताक़त जे ज़ोर ते फुरे रहियो आहे। जेकॾहिं हिन नाइंसाफ़ी खे रोकण लाइ सिंधी अवाम, सियासतदान ऐं क़ौमी अॻवान मुतहरिक न थिया त ईंदड़ नसलनि लाइ सिंध जी ज़राइत, माहौलियात ऐं मईशत इंतिहाई ख़तरनाक सूरतहाल खे मुंहुं ॾींदी। सिंध जे पाणी जो तहफ़ुज़ सिर्फ़ु सिंध जी बका लाइ ज़रूरी न, पर इंसाफ़, कानून ऐं तारीख़ी मुआहिदनि जी पासदारी जो सवालु आहे। सिंध खे पंहिंजो पाणी ॾियो, सिंध खे बचायो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक अमीर बंबरे जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।